जो वालजी कामरेड जोरी असांजा घर ढाहे जोरी खला भला ढाहे करे मोटा खाली ढाहे पंहिंजा संदा भाव हारे थो ऐं असांजे उल्टनि खे ग़लति रस्तो इख़्तियार करे थो ऐं चवे थो त कोर्ट में शराब कढो अधु पैसा विकिणो तव्हां रखो अधु असांखे ॾियो। असांजे नियाणे खे इहो धिका ॾेई लोधे करे ॿार कढे थो या ॿार बच्चा आहे लोधे करे ॿार कढंदे असीं मुंहिंजा भाउ यार तव्हीं हिते लॻी वञो मुंहिंजो नियाणो आहे मुंहिंजी छोकिरी आहे मूंखे बेतमीज़ ॻाल्हाए थो। गवर्नमेंट असांखे लिखी ॾिनो आहे। किथे गवर्नमेंट हा गवर्नमेंट सेशन कोर्ट में असां केस कटे ॾिनो गवर्नमेंट जी बंदी असांजी आहे त हाणे वालजी कामरेड असां सां गॾु हो पहिरीं उहो असां मतिलबु पंज खटे आयासीं ऐं उन खां हाणे असांखे फ्री पंहिंजे चयो त असांखे धमकी ॾेई ॾे तव्हां टपड़ ख़ाली करो असांखे 50,000 रुपया ॾियो त असां मंडी विकिरो करूं था जे न त टपड़ खणो त हुनजे करे न असांखे पाणी भरण ॾिया माइनि जा दिला भंजी छॾिया मुंहिंजियूं माइनि जूं भितूं ढाहे छॾियूं भले सरगमी नथी गवर्नमेंट ॾिसी सघे थी।